वो सुई गैस जो पंहिंजे इस्तेमाल जे लाइ हितां कढियो हो, मगर अॼुकल्ह जेकी कंपनियूं आहिनि उन्हनि हिन ही ट्रैफ़िक जो आम रस्तो बनाए छॾियो आहे। हितां सिर्फ़ु असांजा बच्चा जेके आहिनि उहे पाणी भरण जे लाइ गुज़रनि था, या नंढा जेके ॿार आहिनि उहे किचिरो उछलण जे लाइ ॿाहिरि निकिरनि था। हिते कई दफ़ा हादसात बि थी चुका आहिनि, मगर असां कई दफ़ा एप्लीकेशन ॾिनियूं आहिनि, FIR ताईं वियायूं कटण थाणे में, मगर उन ते अञा ताईं को बि अमल न थियो आहे। असांजो मक़सदु इहा आहे त हीअ सिर्फ़ु हिकिड़ी नंढड़ी गुज़रगाह आहे जिते सिर्फ़ु आम माण्हू या का बाइक वग़ैरह ॻोठ जो या उहो गुज़री सघे थो, मगर हीअ आम रस्तो न आहे। हिते हैवी ट्रैफ़िक जेका आहे उहा अंधाधुंध मटींदी आहे, बिल्कुलु माना को बि ॿार बच्चनि जो ख़्यालु न हूंदो, मिटी उड़ाईंदा हितां गुज़रंदा आहिनि। असांजो सिर्फ़ु इहो ई मक़सदु आहे त हिन रोड खे आम गुज़रगाह बंदि कयो वञे। असांजो मक़सदु कंहिंखे तंग करणु न आहे, मगर असां पंहिंजा हक़ महफ़ूज़ रखूं था। असांजा बि बुनियादी हक़ आहिनि, हिते जा जेके रिहाइशी आहियूं उन्हनि जो इहो हक़ आहे त कंहिंजे मथां जेकॾहिं ज़ुल्म थिए त आवाज़ त उथियारणु खपे न। अच्छा, तव्हां हिन रोडनि हिते 2-3 दफ़ा पहिरीं हिते बोर्ड लॻाया हुआ, मगर उन्हनि खे कुझु या त उन ट्रैफ़िक वारनि कढी छॾियो आहे, या त नंढड़े ॿारनि जी जेकी शरारतूं आहिनि उन्हनि जे करे बि उहो बोर्ड निकिरी विया आहिनि। पर कोशिशि कंदासीं हिकु दफ़ो ॿीहर उहे बोर्ड लॻाइण जी। असांजो मक़सदु आहे अवां जे तवसत सां हुकुमरान जे कननि ताईं इहा ॻाल्हि पहुचाइण त हीअ को आम ट्रैफ़िक जे लाइ रोड न आहे। हिते आम मेन रोड बि ठहियलु आहे ऐं हुकूमत वटि एतिरा वसाइल मौजूदु आहिनि जो डबल रोड बि बनाए सघे थी। डबल रोड बनाइण सां हिते बि ट्रैफ़िक में गुज़रगाह बि आसानी थींदी ऐं हिते ॿारनि जे लाइ बि का मुश्किलात न थींदी। तव्हां हिते जे फैक्ट्रियूं खे भरपासे जा त गाॾियूं अचनि थियूं, उन इंसान में एतिरा दाख़िल कया आहिनि उन्हनि जे जेके MDनि ताईं, जेके कंपनियुनि जा MD वग़ैरह आहिनि उन्हनि ताईं लिखत में बि ॾिनियूं आहिनि। उन्हनि सां गॾु हिते उन्हनि खे रोके, उन्हनि खां वर्बली बि असां चयो आहे, मगर उन ते कुझु अरसे जे लाइ अमल थींदो आहे, मगर उन खां पुठियां वरी पंहिंजी मनमानी शुरू करे छॾंदा आहिनि।